अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जो बेहतरीन ऐं नाले वारो रागी शाहिद भंगवार। फनकार शाहिद भंगवार केर ऐं किथां जो आहे? फनकार शाहिद भंगवार के सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त नए सिज जियां उभरंदड़ सिंधी ऐं बलोची फनकार शाहिद भंगवार। फनकार शाहिद भंगवार जो ताल्लुक़ बलोच कबीले सां आहे, जेको भंगवार कबीलो ईरान, बलोचिस्तान, सिंध ऐं पंजाब जे इलाइक़नि में आबाद आहिनि। लेकिन शाहिद भंगवार जो ताल्लुक़ सिंध में रहंदड़ भंगवार कबीले सां आहे। संदन ख़ानदान सदियुनि खां वठी घोटकी ज़िले में रहंदड़ आहे। बदकिस्मती सां घोटकी ज़िलो, जिते धाड़ेल कल्चर, पुराणी दुश्मनी, फुर ऐं अॻवाउनि जूं वारदातूं आम आहिनि। फनकार शाहिद भंगवार जो ताल्लुक़ बि घोटकी ज़िले सां आहे। फनकार शाहिद भंगवार जो जनम 23 मार्च 1990 ईस्वी धारां थियो। पुराणी दुश्मनी सबबु शाहिद भंगवार खे बि पंहिंजो ज़िलो आख़िर छॾिणो पियो। हींअर हू कराची में रिहाइश पज़ीर आहे। सिंध जो बहितरीन शाइर इरशाद जागरानी शाहिद भंगवार जो हिकु बहितरीन दोस्त आहे। वधीक इन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।